अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो ऐं दोस्तो, मां आहियां आज़म ऐं अॼु मां पेनाफ्लिक्स जे फुल कोर्स जो स्टेप नंबर ॿियो खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। हिन स्टेप में असां सिखंदासीं त कीअं पेनाफ्लिक्स में बैकग्राउंड एड कयो वञे ऐं कीअं पेनाफ्लिक्स में फ़ोटो एड कया वञनि ऐं कीअं फ़ोटुनि जो बैकग्राउंड रिमूव कयो वञे। त दोस्तो अचो त शुरू कयूं अॼु जो स्टेप। सभ खां पहिरीं दोस्तो पंहिंजो फोटोशॉप ओपन कंदा। हीअ दोस्तो तव्हां ॾिसी सघो था उहा ई साइज़ आहे जेका पाण क्रिएट कई पहिरें स्टेप में दोस्तो। त दोस्तो हिन में बैकग्राउंड एड करण लाइ दोस्तो फाइल ते क्लिक कंदासीं, ओपन ते क्लिक कंदासीं ऐं बैकग्राउंड ते डबल क्लिक करे ओपन कंदासीं। दोस्तो मूव टूल सिलेक्ट कंदासीं, बैकग्राउंड ते लेफ़्ट क्लिक करे ड्रैग ऐं ड्रॉप कंदासीं दोस्तो साइज़ ते। इंटर प्रेस कंदासीं दोस्तो। त दोस्तो हीअ बैकग्राउंड तयारु थी चुको आहे दोस्तो। हाणे हिन में दोस्तो फ़ोटो लॻाइणो आहे त हुन लाइ दोस्तो ॿीहर फाइल ते क्लिक कंदासीं, ओपन ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तो फ़ोटो ते डबल क्लिक करे ओपन कंदासीं। त दोस्तो फिट ऑन स्क्रीन कंदासीं दोस्तो। दोस्तो फ़ोटो खे कटण लाइ पाण खे टूल जी ज़रूरत पवंदी सिलेक्शन करण लाइ। त उन लाइ दोस्तो हिकु त दोस्तो लासो टूल सिलेक्ट करे पाण सिलेक्शन करे सघूं था, मैजिक टूल बि सिलेक्ट करे सघूं था दोस्तो। ऐं दोस्तो पेन टूल बि यूज़ कयो वेंदो आहे सिलेक्शन करण लाइ दोस्तो। ऐं दोस्तो क्विक सिलेक्शन टूल बि सिलेक्ट कयो वेंदो आहे। त दोस्तो पाण क्विक सिलेक्शन टूल सिलेक्ट कंदासीं ऐं पंहिंजे फ़ोटो ते क्लिक करे सिलेक्शन कंदासीं दोस्तो। प्लस ते क्लिक कंदासीं दोस्तो, सिलेक्ट कंदासीं दोस्तो। दोस्तो हीअ तव्हां ॾिसी सघो था हितां थोरी ॿाहिरि सिलेक्शन थी वई आहे। हिन खे अंदरि करण लाइ दोस्तो ज़ूम टूल ते क्लिक कंदासीं, ज़ूम टूल जी मदद सां ज़ूम इन कंदासीं ऐं दोस्तो क्विक सिलेक्शन टूल सिलेक्ट कंदासीं ऐं क्विक सिलेक्शन टूल जो माइनस वारो टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिन जी साइज़ घटाईंदासीं दोस्तो। ऐं दोस्तो हिन खे अंदरि जी तरफ़ ड्रैग कंदासीं। त दोस्तो सिलेक्शन थी चुकी आहे। ज़ूम आउट कंदासीं, ज़ूम टूल जी मदद सां ज़ूम टूल सिलेक्ट कंदासीं दोस्तो, फिट ऑन स्क्रीन कंदासीं ऐं दोस्तो मूव टूल सिलेक्ट करे फ़ोटो खे बि पंहिंजे पेनाफ्लिक्स ते ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं दोस्तो। ड्रैग एंड ड्रॉप करण खां पोइ दोस्तो इंटर प्रेस कंदासीं दोस्तो, पंहिंजे फ़ोटो खे पेनाफ्लिक्स में फिट कंदासीं। त दोस्तो तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त पेनाफ्लिक्स में गोल गोल फ़ोटो लॻल हूंदो आहे। त उन लाइ दोस्तो इलेक्ट्रिक मार्क टूल सिलेक्ट कंदासीं दोस्तो ऐं दोस्तो पंहिंजे फ़ोटो खे सिलेक्ट कंदासीं। फ़ोटो सिलेक्ट करण खां पोइ दोस्तो मूव टूल जी मदद सां फ़ोटो खे साइड में खणी वेंदासीं दोस्तो ऐं दोस्तो रेक्टेंगल टूल सिलेक्ट करे ऐं बकाया हिसे खे डिलीट करे छॾंदासीं दोस्तो। सिलेक्ट करे डिलीट बटन प्रेस कंदासीं त ऑटोमेटिक डिलीट थी वेंदो दोस्तो। त दोस्तो डिलीट थी चुको आहे बकाया हिसो। त दोस्तो मूव टूल सिलेक्ट कंदासीं, कंट्रोल डी प्रेस कंदासीं दोस्तो ऐं फ़ोटो खे विच ते खणी ईंदासीं दोस्तो। ऐं दोस्तो उन खां बाद में ज़ूम टूल सिलेक्ट करे हेठिएं हिसे ते ज़ूम इन कंदासीं दोस्तो। ऐं दोस्तो ज़ूम इन करण खां बाद में इरेज़र टूल सिलेक्ट कंदासीं दोस्तो ऐं इरेज़र टूल ते राइट क्लिक करे दोस्तो हार्डनेस 0 साइज़ थोड़ी वधायूं था दोस्तों। ये दोस्तों
तस्वीर ते हेठां क्लिक कंदासीं। कंट्रोल माइनस प्रेस कंदासीं, ज़ूम आउट कंदासीं दोस्तों। तस्वीर ते क्लिक कंदासीं दोस्तों। साइज थोड़ी घटि कंदासीं, थोड़ी वधाईंदासीं। हिन खे सुठी तरह सां गोल कंदासीं। त दोस्तों अक्सर तव्हां पेनाफ्लिक्स में ॾिठो हूंदो त हेठां आई तस्वीर धुंधली धुंधली हूंदी आहे दोस्तों, त उहे ईअं ई कंदा आहिनि दोस्तों। तो दोस्तों तस्वीर लगी चुकी है दोस्तों। तो दोस्तों इन खां अॻे स्टेप में पाण इहो सिखंदासीं त कीअं पेनाफ्लिक्स में टेक्सटिंग कई वञे ऐं कीअं पेनाफ्लिक्स में सिंधी ऐं उर्दू लिखी वञे। तो दोस्तों उम्मीद आहे त अॼु जो इहो स्टेप तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं स्टेप तव्हांखे पसंदि आयो आहे त लाइक कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अॻिले वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।